डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पहवर की सदारत हेठि ज़िले के अस्पतालन में सेहत की सहूलियतुनि ऐं बहितरी आणण जे सिलसिले में एक गॾिजाणी थी दरबार हाल में थी गुज़री। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन सोनिया कलीम, रीजनल डायरेक्टर PPHI मज़र वेसर, एडिशनल डायरेक्टर हेल्थ सर्विस डॉक्टर सरवर खासकेली, समूरन तालुकनि के असिस्टेंट कमिश्नर शिरकत कई। उन मौके ते इजलास के खिताब कंदे डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पहवर चयो त ज़िले के आवाम के सेहत जूं बेहतर सहूलियतूं फराहम करण अवलीन तरजीह आहे। उन लाइ सेहत खाते जा अमलदार आवाम सेहत जूं बेहतर सहूलियतूं फराहम करण लाइ पंहिंजा समूरा वसीला क़तब आणनि। DC हिदायत कई त सेहत जी सहूलियतुनि में बहितरी आणण लाइ वक़्त ब वक़्त पाण में इजलास अदाए तजवीज़ूं गॾु करे उन ते अमलदरामद खे यकीनी बणाइण। डिप्टी कमिश्नर कोरोना खां बचाव जी वैक्सीन जे अमल खे तेज़ करण लाइ सेहत खाते जे अमलदारनि खे इहा पिणु हिदायत कई।